नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे जाती का ख़बर ॾींदा आहियूं। जाती शहर में पब्लिक हेल्थ एंड टाउन कमेटी जाती वारनि जी नाअहली जे करे डेरे जो गंदो पाणी घरनि में दाख़िल थी वियो। बीमारी वधण जो ख़दशो वधी वियो। वाज़ेह रहे त मच्छरनि जो आज़ार अॻु ई जाती शहर में मौजूदु आहे। काफ़ी शिकायतुनि बावजूदि मच्छरमार स्प्रे न थी सघियो आहे, जंहिं सबबि जाती शहरवासी सख़्तु परताप वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। इन ॾिस में गुज़िरियल ॾींहुं शहरवासियुनि आज़ाद मीडिया सेंटर अॻियां दाईंदे एहतिजाज कंदे चयो त सिंध हुकूमत तरफ़ां कोरोना वायरस सबबि लॉकडाउन सबबि बेरोज़गारियूं मच्छरनि जो आज़ार मौजूदु आहे, पर टाउन कमेटी ऐं पब्लिक हेल्थ वारनि जी करप्शन ऐं नाअहली जे करे हाणे डेरे जो गंदो पाणी घरनि में दाख़िल थी वियो आहे। शहरियुनि जो वधीक चवणो त जेकॾहिं टाउन चेयरमैन ऐं पब्लिक हेल्थ इंजीनियर हिन मामले जो नोटिस न वरितो त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।